अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भली कार आऊं यहाँ पेरिया गुल सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त पाकिस्तान अफगानिस्तान में ख़ारजी दहशतगर्दनि जी मौजूदगी ख़िलाफ़ बेहतर कदम खया आहिनि। पाक फ़ौज दुश्मन जे हर जारियत ख़िलाफ़ फौलादी दीवार बणल आहे। DGISPR पारां सवाबी में गुलाम इसाक खान इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग साइंसिस एंड टेक्नोलॉजी जो दौरो। सिक्योरिटी सूरत हाल सोशल मीडिया जे किरदार ते ॻाल्हि ॿोल। DGISPR चयो त नौजवान क़ौम जो रोशन मुस्तक़बिल जा ज़ामिन आहिनि। नौजवान मुल्क की तरक्की खुशहाली में अगवानी वारे किरदार की हैसियत रखनि था। ॾखण अफ्रीका ॿी ऐं आख़िरी टेस्ट मैच में पाकिस्तान के शिकस्त ॾेई सीरीज़ हिक तां बराबर करे वरिती। रावलपिंडी में खेॾियल ॿी टेस्ट मैच में ॾखण अफ्रीकी टीम 68 रन्सनि जो हदफ़ आसानी सां 2 विकेटनि ते पूरो कयो। पाकिस्तान की पूरी टीम ॿी इनिंग में 138 रन्सनि ते ढेर थी वई हुई। 2 टेस्ट मैचन की सीरीज़ हिक तां बराबर थी वई। अमरीका रूस के 2 वॾियुनि तेल कंपनियुनि मथां पाबंदी लगाए छॾी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाबंदियूं रूसी सदर के रवैयो तब्दील करण ते मजबूर कंदियूं। रूस ऐं यूक्रेन विच में जंगबंदी जे लाइ पुरुमीद आहियां। ओवल ऑफिस में नेटो के सेक्रेटरी जनरल सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अमरीकी सदर ट्रंप वधीक चयो आहे त जो बाइडन अमरीका की तारीख़ जो बदतरीन सदर हो। अमरीका में गैर कानूनी तौर ते दाख़िल थींदड़नि मथां बजट ख़र्च नथा करे सघूं। वज़ीर-ए-आला KPK जे बानी PTI सां मुलाक़ात लाइ दरख़्वास्त ॿुधणी अॼु थींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट चीफ जस्टिस सरफराज डोगर जी सरप्राइमल आर्चर बेंच ॿुधणी कंदी। वज़ीर-ए-आला सोहेल अफरीदी इस्लामाबाद पहुची वियो। बानी PTI सां मुलाक़ात लाइ अडियाला जेल वेंदो। तहरीक इंसाफ़ जेल अख़्तियारनि खे सोहेल अफरीदी समेत 5 ॼणनि जी लिस्ट उमाणे छॾी। पंजाब की इतलात वारी सूबाई वज़ीर उस्मा बुखारी चयो आहे त सूबे में अमन लाइ हर कदम खणंदासीं। हथियारबंद जथन की रियासत की रिट चैलेंज करण न ॾींदासीं। हिन चयो त हिक इंतहा पसंद मज़हबी जमायत जे मुस्तकिल बिल जो फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत कंदी। हिन चयो त सूबे में 10 लख माण्हुनि वटि हथियारनि जा लाइसेंस आहिनि। हाणे को बि नओं लाइसेंस जारी न थींदो। हथियारनि जी 28 डीलरनि जी दुकाननि खे सील करे छॾियो आहे। सूबे में गैर कानूनी हथियारनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदे। सिंध के घरू वज़ारत पारां सखर डिवीज़न में ॾोहारियुनि ऐं धाड़ियलनि ख़िलाफ़ भरपूर ऐं असराइती कार्रवाई की हिदायत। सूबाई घरू वज़ीर ज़ियासल अंजार की सदारत हेठ सखर डिवीज़न में अमन अमान बाबत अहम इजलास। ID सिंध DID सखर ऐं SSPs की शिरकत। सखर डिवीज़न में अमन अमान बाबत तफ़सीली ब्रीफिंग। घरू वज़ीर पारां कच्चे में धाड़ियलनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन वधीक तेज़ करण की हिदायत। सूबाई वज़ीर ज़ियासल अंजार चयो आहे त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। सिंध के समूरनि ज़िलनि खे ॾोहारियुनि खां पाक करण ताईं सुख सां न विहंदासीं। ॾोहारियुनि जी सहूलियतकारनि खे बि कानून जे कटेरे में आंदो वञे। खैरपुर वेझो धाड़ियलनि जो रॉकेट लॉन्चरनि सां ॻोठ मथां हमिलो, 1 ॼणो क़तल। ॻोठ जुमो फुलपोटो ते हथियारबंदनि हमलो करे रॉकेट लॉन्चर फायर किया। हमले में घरधणी शेमिर फुलपोटो मौके ते मारिजी वियो। 2 ॼणा इमरान फुलपोटो, हाजन फुलपोटो सख्त ज़ख्मी। इतला ते पहुतल पुलिस जे मोबाइल मथां बि हथियारबंदनि जी फायरिंग। पुलिस जो चवणु आहे त फुलपोटा बिरादरी जे यार मोहम्मद फुलपोटो ऐं बदनाम धाड़ियल रहीम बख्श उर्फ रऊ फुलपोटो जे धुरियुनि में पुराणो खूनी तकरार हलंदड़ आहे। जंहिं तां धाड़ियल रहीम बख्श फुलपोटो जे तोले ॻोठ मथां हमलो करे हिक ॻोठाणे खे क़तल ऐं 3 ॼणनि खे ज़ख्मी कयो आहे।